मुरीद खानू वारा या न पुगा ने बड़ा उन सा गालाण थियो मुजो इजो आया रस्ते में पुजणा रहा ने मीरा ओए अची खाना रहा। अस्सलाम वालेकुम मीरा। वालेकुम सलाम। चाला खानू खेलो गो पिया तो सही आ मीर खाना कंहिंजी ज़रूरत असा घर गिरी में काटी तो सजो कम यो मूसा खान जो आ उन जा ब माण्हू भी मां पकड़ाए थाने ते ॾेई आयो आहियां। हाणे उन्हनि खे सटाए कुटाए उन खां चोरी बसाईंदासीं। इन्हनि खां मूसा खान जो पतो वठी मूसा खान खे ॻोल्हे लहंदासीं। मीरा घबरा न खानू पहुची वियो आहे। मुरीद हिननि खे वठी वञी बैठक ते मानी बानी खाराइनि वञो। हा वॾा अचो कमदार। अस्सलाम वालेकुम सगत। वालेकुम सलाम। मुरीद दे हलाल खानो के मानी खाराई। हाँ खानो के मानी खाराई दे। काडे यो नजर न तो मीरा खानो थकेलो हो खानो आराम तो करे। मीरा अचो तो तुम्हें बाहर कम हल। दे हलाल कमदार छा तो चे मीर खान मूसा खान वारन चोरी करे अञा असां लाइ कम आसान कयो आहे। इहो वरी कीअं कमदार? मीर खान मुंहिंजे दिमाग़ में हिकु सोच आई आहे। उहा वरी कहिड़ी कमदार? जेसि ताईं मूसा खान ज़िंदा आहिनि तेसि ताईं असां हुनजी ज़मीन ते कब्ज़ो नथा करे सघूं। उहो ई मूसा खान ॻोठ मां भॻल आहे। ॿ टे रुपया पुलिस खे खाराए मूसा खे मारायूं था। वाह कमदार वाह लखनि जी ॻाल्हि कई थी। पोइ देर छा जी हल त हाणे ई सूबेदार ते था हलूं। यासीन मूसा खान ए माण्हू खे पुलिस पकड़े वई। मूसा खान ॻोठ छॾी भॼी वियो अथई। हा न मैं यार अलाए काथे वञी पहुते हाणे पुछ ई न मिलंदो। मैं जो वरी मैं थी मोटे छॾियो यार। सही तो चाहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चाला सूबेदार खेरा खैर मीरा वे वे हां मीरा दे हालो हालो खेरा खेर खेर सूबेदार खेर लगो पिया दे हालान छोरन चोरी बासी ना ये चोरी बासींदा असां इन्हनि खे सटराए कुटराए चोरी बासराईंदासीं। तव्हां घबरायो न। तव्हांखे मैं मां वापसि कराए ॾींदुमि। इहो सूबेदार सिकंदर जो तव्हां सां वाइदो आहे। सूबेदार हल साइड सां तो कम आ। अचो मीरा दे हालो हाल अचानक सां साइड में घुरायो अथई। ख़ैर त आहे? सूबेदार इन छोरन का चोरी न इन का मूसा खान जो पतो वठ। मीरा दे हालो हाल अचानक मूसा जो पतो थो वठे। ख़ैर त आहे? सूबेदार मूंखे में न मूसा खान खपे। घणी रक़म वठंदे मूसा खान खे मारण जी? मीरा इहो तूं छा थो चवें? इएं मां नथो करे सघां। मां मथे छा जवाब ॾींदुमि? सूबेदार ईअं छो नथो थी सघे? मूसा खान को ॾोही माण्हू आहे। हुनजे मथां 4-5 FIR बि कटियल आहिनि ऐं हू रूपोश माण्हू आहे। ॿुधाए त हुनखे मारण जी घणी रक़म वठंदे? 5, 10 पूरा 20 लख ॾींदोमांइ सूबेदार। डन आहे मीर खान। अचो वे मीर खान वे। मुंशी वञ वञी छोरनि खे वठी अचो रे। अरे ॿुधा त मूसा खान काथे आहे ऐं कंहिं वटि रहियल आहे? न ॿुधाईंदुमि। न ॿुधाईंदे? अरे मुंशी वठे करे साहब फिराई हिते जो हिते। ॿुधाए दो क्या है पूरो? साहब मूसा खान ईसा खान वटि रहियल आहे। कच्चे चौथे हिसे में वाज भर में रहियल आहे। अरे वठी वञो हिननि खे अंदरि वञी वाड़ियो न। हलो हलो उथो। बंद कर दे। मीरे तू बेफिकर थी वञ। शाम ताईं तोखे मूसा जो लाश मिलंदो। लाश छो त मुंहिंजो नालो आहे सूबेदार सिकंदर।
मुंहिंजो मारियल पिनंदो आहे दर दर। जवानो फुल तयारी कयो, अॼु रेड ते हलणो आहे। अचो खाना मूंखे भउ इहो थी वेठो आहे असांजो शेरू ऐं पटू ॿई जेल में आहिनि। किथे छोरा भारी थी चोरी न पासे विया आहिनि। पुलिस कहिड़े वक़्त बि असांजे अची थी सघे। तव्हांखे हाणे होशियारी करणी आहे। मूंसा हे ईसा खान इलाइक़ो आहे। हिते पखी बि पर थो लॻे। पुलिस आई त हुन सां ई मूं ॾेई था वठूं। ठीकु आहे पोइ ईसा खान मूसा खान जो पलाद करे आयो मैं छो त मुंहिंजो नालो आचर आहे। इते रखे न पोइ आचर ज़ालिम दुनिया ज़ालिम दुनिया ज़ालिम दुनिया ज़ालिम दुनिया कंहिं जे रोअण ते तिड़े कंहिंखे राम नहीं दो ज़ालिम दुनिया ज़ालिम दुनिया कंहिं जे रोअण ते तिड़े कंहिंखे राम नहीं दो